असांजा MP MN शायद बोड़ा ऐं अंधा थी पिया आहिनि जो असांजे हिन एतिजाज ते को नोटिस वठण लाइ तयारु न आहिनि। असां बार बार इहो था चऊं त बाबा मुतालबा मञण त परे जी ॻाल्हि आहे, तव्हां पहिरियों अची करे ॿुधो त सही न असांजा मुतालबा जाइज़ आहिनि या नाजाइज़ आहिनि। हिकु साल थियो आहे असां एतिजाज मुज़ाहिरा धरणा कयूं था वेठा, पर हिननि खे कुझु बि जेको आहे फ़र्क़ु नथो पियो। असांजा MPA जेको आहे उहो बि जैकाबाद जो आहे, उहो बि मक़ामी न आहे। MNA बि हितां जो कोन्हे, मक़ामी न आहे। उहे जेकॾहिं कराची इस्लामाबाद खां वांदा थी कॾहिं कॾहिं अचनि था त उहे जैकाबाद में अचनि था। गड़ी खैरे तरफ़ जेको आहे उहो वोट वठी ॿीहर करे आया बि कोन्हनि। शुरारकोट वियासीं पंहिंजो कार्ड ठाराइण, असांखे हुन चयो तव्हांखे ज़िलो जैकाबाद पैदो गड़ी खैरे तालके खे तव्हां ओॾे ई वञो। साईं असांखे नादरा ऑफिस न आहे, असांखे डिग्री कॉलेज न आहे, वाटर सप्लाई न आहे, गैस न आहे, इहे बुनियादी सहूलियत उन साल थी हुई आहे मुकमल। असां पुरमान एतिजाज कयूं था, असांजा मुतालबा मंज़ूर नथा कया वञनि। असांजे हिन एतिजाज खे जेको आहे त साल मुकमल थी चुको आहे। हिन तहरीक खे असीं साल मुकमल करे चुका आहियूं, पर असांजे चूंडियल नुमाइंदनि MP हुजे MNA हुजे उनजे जेको आहे त जुई बि चक नथी पाए। गड़ी खैरे खां जैकाबाद ताईं जेको आहे लॉन्ग मार्च कंदासीं ऐं उन्हनि जे घरनि जे आॾो जेको आहे त असां धरना हणंदासीं ऐं उन्हनि जे घरनि खे जेको आहे घेराव कंदासीं जेसीं ताईं असांजा जाइज़ मुतालबा हल नथा कया वञनि, जंहिंमें डिग्री कॉलेज, नादरा ऑफिस, गैस ऐं जेको आहे त वाटर सप्लाई। असां वटि मिठो पाणी न आहे, असां वटि नादरा ऑफिस न आहे, असां वटि डिग्री कॉलेज न आहे। 2010 खां वठी हिते असांजा पाइपां सड़ी विया आहिनि वाटर सप्लाई जा, गैस जा। असां वटि गैस न आहे, असां वटि हर शइ जो तकलीफ़ आहे। जंहिं टाइम असां शराद कोट वञूं था सनाती कार्ड कढाइण, असांखे हुते इहो ई धमकी ॾिनियूं था वञनि, चए तव्हां वटि जैकाबाद न आहे, पंहिंजो ज़िलो न आहे छा? अगरि इहे नादरा ऑफिस असांखे हिते मिले त असां दरपदर छो थियूं? असांजा अमड़ियूं, असांजा भेनरियूं जंहिं टाइम शराद कोट नादरा ऑफिस में कार्ड कढाइण वञनि था उते वॾी तकलीफ़ थिए थो।